अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में वली कार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीने तजियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, शहबाज शरीफ साहब प्राइम मिनिस्टर साहब असांजा चवनि था पिया त इमरान ख़ान जी पार्टी ऐं कुझु माण्हू हिननि जा चवंदा अथनि त भई टॉक्स करणु खपनि ऐं ॻाल्हियूं थियणु खपनि, त असां बि जेको आहे उहो तयारु आहियूं ॻाल्हियुनि जे लाइ या टॉक्स जे लाइ, पर जाइज़ मुतालबा, सिर्फ़ु जाइज़ मुतालबनि जी ऐं रोशनी में असां जेको आहे डायलॉग कंदासीं। हाणे इहो सम्झो में न आयो जाइज़ मुतालबा अलाए छा आहिनि। जी हाँ, हाणे इन ॻाल्हि जी तशरीह केरु कंदो जेको वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब चवनि था त PTI सां जाइज़ मुतालबनि ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। हाणे इहा तशरीह केरु करे त कहिड़ा मुतालबा जाइज़ आहिनि कहिड़ा नाजाइज़ आहिनि। मिसाल तौरु पाण खे ॾिसूं त नंढड़े मुतालबनि खां शुरू कयूं PTI वारनि जो, त हिकिड़ो कैदी आहे 804 नंबर आहे हुनजो, अडियाला में ज़ेर हिरासत आहे, क़ैद में आहे। हुनखे कोर्ट बि अलाउ कयो आहे त सां मुलाक़ात कराइजे। त अगरि हू मुतालबो कनि था त हुन कैदी सां जेको जो नालो इमरान ख़ान आहे, हुन सां हुनजे वकीलनि खे, हुनजी फैमिली खे, हुनजे रुफ़क़ाए कार खे जेल मैन्यूअल मूजिबि मिलणु ॾिनो वञे त छा ही मुतालबो जाइज़ आहे नाजाइज़ आहे। नंढड़ो मुतालबो। मिसाल PTI बतौर सियासी पार्टी इहो चए त भई असीं सियासी पार्टी आहियूं, असांखे सियासी सरगर्मियुनि जी ॿियनि पार्टियुनि वांगुरु इजाज़त मिलणु खपे, त छा इहो मुतालबो जाइज़ आहे नाजाइज़ आहे। मिसाल अगरि हू चवनि त ही इलेक्शन कमीशन हूअं ई रिटायर थियल आहे त हिन दफ़े तव्हां अणधुरी क़िस्म जी इलेक्शन कमीशन ठाहियो ऐं असांजा जेके माण्हू डिस्क्वालीफाई थिया आहिनि, जेको ठीकु इहो जाइज़ मुतालबो आहे या नाजाइज़। इवन अपोजिशन लीडर्स अपॉइंट थियणु, अपोजिशन लीडर अपॉइंट नथो थिए इहा सेनेट ऐं क़ौमी असेंबली में, उहो महिरबानी करे त इहो छा मुतालबो जाइज़ हूंदो नाजाइज़ हूंदो। ऐं अबव ऑल अगरि हू मुतालबो कनि था जेको कंदा आहिनि PTI वारा, त भई हिकिड़ी ॿीहर नए सिर इंतख़ाबात चूंडूं आम चूंडूं करायूं वञनि, मुनसिफ़ाणी चूंडूं करायूं वञनि, त छा ही मुतालबो सियासी कानूनी आइनी तरह जाइज़ हूंदो या नाजाइज़ हूंदो। मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ जेके ॻाल्हियूं आउं करे वियुसि हिन मां को बि मुतालबो नाजाइज़ न आहे, ज़ाहिरी तरह नाजाइज़ न आहे, लीगल बि न आहे, न गैर कानूनी आहे। गैर कानूनी आहे। हिन खां सवाइ हू को प्लॉट त घुरनि कोन पिया त PTI खे पार्टी लाइ दफ़्तर ठाहिणो आहे, प्लॉट इस्लामाबाद में ॾेई छॾियो या मतिलबु को ॿियो धंधो करण ॾियो। कहिड़ी ॻाल्हियूं, छा जी ॻाल्हियूं। लेकिन मुंहिंजी नज़र में इहो इम्पोर्टेंट इन करे आहे जो वेठे वेठे प्राइम मिनिस्टर साहब खे ओचितो ख़्यालु आयो आहे त PTI सां ॻाल्हाइण लाइ असीं तयारु आहियूं, ख़ासि उन महिल जॾहिं इहे ख़बरूं फीड कयूं वयूं हुकूमती पसंदीदा सहाफ़ियुनि पारां त ख़ान इनकार पियो करे ऐं फलाण आहे माफ़ी खां सवाइ, यानी हुकूमत जो मौक़िफ़ हमेशह इहो ईंदो रहियो आहे त PTI या बानी सां तॾहिं ॻाल्हियूं थींदियूं जॾहिं हू माफ़ी 9 मई ते वठंदा। हाणे वेठे वेठे वरी चवणु, ख़ैर पहिरीं बि चवंदो रहियो आहे शहबाज शरीफ साहब, पर हिन मौक़े ते ख़ासि तरह इहो चवणु त ठीकु आहे असीं ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, ही बेमाना न आहे। ही यानी किथे न किथे वरी का चुरपुर थिए पई ऐं किथे न किथे शायदि नवाज़ शरीफ को रोल प्ले करे पियो या कीअं मामला थियनि पिया, पर ही बेमाना न आहे। लेकिन सवाल इहो आहे त जेके मुतालबात आहिनि उहे क़तन नाजाइज़ न आहिनि, पर हुननि खे हिननि सभिनी नुक़्तनि ते ॻाल्हाइण में घटि में घटि शहबाज हुकूमत अगरि पंहिंजे मुंहुं कोशिशि करे रही आहे त हुनजा पर सड़ंदा ऐं इजाज़त एतिरी तकड़ी अगरि मिले पई त ॿी ॻाल्हि आहे। सो ईअं न आहे त सुभाणे ॻाल्हियूं शुरू थी वेंदियूं, लेकिन इहो आहे त हीउ ॾुखियो कमु आहे शहबाज शरीफ साहब लाइ त हू पंहिंजे मुंहुं अहिड़ी के टॉक्स ओपन करे सघे। ऐं ॾिसणो इहो आहे त जेके बैकडोर मामला थी रहिया आहिनि एस्टाब्लिशमेंट ऐं PTI जे विच में, अगरि उहो कुझु उनमें को खड़तेल निकिरे पियो त पोइ ॻाल्हियूं बि थी वेंदियूं। पर सभु कल्ह त टोलियूं खां जॾहिं खां हिननि अनाउंस कयो आहे त भई 8 फरवरी ते असां को लार्जर ग्रैंड स्केल ते को वञूं था प्रोटेस्ट करणु या को स्ट्राइक करणु 8 फरवरी जे हवाले सां, पर 8 फरवरी जो जेसि ताईं उहो अञा त उहा ॻाल्हि निकिती हुई, पर कल्ह खां पैनिक सरकार में अची वियो। बाक़ाइदा तारिक फज़ल चौधरी साहब हुजनि, उहे वेठा हिकिड़े प्रोग्राम ते चवनि था भई हीअं अगरि 8 फरवरी जी ॻाल्हि आहे त ठीकु आहे, तव्हांजी 8 फरवरी ते इमरान ख़ान सां मुलाक़ात ई न थींदी। भई राणा सना साहब बि चवनि था त तव्हांजी हिन जी इंटेंशन ज़ाहिर थी थियनि त 8 फरवरी ते छा करणु वञनि था, हिन करे असांजी मुलाक़ातूं न कराईंदा। छा कंफ्यूज़िंग स्टेटमेंट्स न न इन कंफ्यूजन में शायदि हुकूमत किथे इहो को ख़दशो हुजे हुकूमत खे त
ही जेको हिकिड़ो मैसेज हलियो त इमरान ख़ान सुहेल आफरीदी खे चीफ मिनिस्टर KP खे हिदायत मोकिली आहे त तयारी वठो ऐं ही तारीख़ बि आयल आहे 8 फरवरी जी त हिकु सरप्राइज़ न ॾे KP उहो इंफॉर्मेशन हूंदी या असेसमेंट हूंदी त भई हीअ ओचितो वरी का चढ़ाई हुन ॾींहं ते इस्लामाबाद ॾे न थिए त इहो ई ॻाल्हि हूंदी बाक़ी त हाणे वरना त अहिड़ो कहिड़ो का वॾा को तूफ़ान अची अचिणो आहे पंजाब में या सिंध में जंहिंजे करे परेशानी थिए परेशानी उहा ई हूंदी त KP मां वरी वॾे अंग में माण्हू इस्लामाबाद ॾे सफ़र करण न शुरू कनि हिन वक़्तु पंहिंजा माहौल बि त अलाए सही थिया आहिनि अलाए न आहे सही का ख़बर न आहे हे जेको अबसार आलम साहब हलाइण लॻो पूरी हिकिड़ी कल्ह बि डिस्कस कयोसि त कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं न हुन त कल्ह क्लियर कयो आहे अबसार आलम साहब त मरियम नवाज़ शरीफ़ साहब अचाइनि पियूं त हिकिड़ो लॻे नवाज़ शरीफ़ आख़िर में सपोर्ट कई प्राइम मिनिस्टर साहब जी ऐं थी वियो इहे ॻाल्हियूं करण त मरियम नवाज़ शरीफ़ चाहे पई ॾिसो हीअ जेको मुस्तक़िल ॻाल्हियूं इहे सभु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जॾहिं बि असांजी इस्टेब्लिशमेंट में इम्पॉर्टेंट पोज़ीशन्स ते ऑफिसर्स जी मुक़ररी जो मामिलो ईंदो आहे त असांजी पाकिस्तान जी तारीख़ भरी पई आहे त पोइ अंदरि पावर पॉलिटिक्स कंदड़ जेके आहिनि पोइ हुन में पसंदि नापसंदि थींदी आहे पोइ हुन में पिक एंड चूज़ थींदो आहे हीउ मुंहिंजो आहे हीउ तुंहिंजो आहे हिन सां छा थींदो हिन सां कीअं थींदो इहो को अजीब ॻाल्हि न आहे ऐं इहा पसंदि नापसंदी जे करे ख़ुदि मुल्क में ही सियासी बहरान आहे मिसाल ज़ुल्फ़िकार अली भुट्टो प्राइम मिनिस्टर तौर ते ज़ियाउल हक़ 7 नंबर ते यस सीनियरिटी लिस्ट में हुन खणी सम्झूं त ज़ियाउल हक़ जेको आहे उहो थोराइतो थींदो भुट्टो साहिब जो पर पोइ जेको थियो उहो सभिनी ॾिठो त हीअ जेको हिन खे लॻाए छॾिजे मुंहिंजो माण्हू तुंहिंजो माण्हू सजाद अली शाह साहब चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट हुन महिल हुकूमत जी सवाबी जीअं हाणे थी वई आहे उन महिल हुई हुकूमत लॻायो त पीपल्स पार्टी मोहतरमा हुयूं बीबी शहीद प्राइम मिनिस्टर सजाद अली शाह साहब खे लॻायो पोइ उन सजाद अली शाह जी सुप्रीम कोर्ट सां पीपल्स पार्टी जी हुकूमत टकराउ में अची वई त चवण जो बसि त हीउ जेको मुंहिंजो पसंदीदा माण्हू रखिजे हू जंहिंजो जेतिरो लेवल आहे केरु अगरि SHO लॻाराए सघे थो त हू SHO को मुख़्तियार कार को पोइ DCSP पोइ कमिश्नर पोइ सेक्रेटरी एंड सो ऑन पोइ इहो सिविल ब्यूरोक्रेसी में बि थिए थो पोइ असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जी पोस्टिंग्स ते सिविलियन में इहो इख़्तिलाफ़ थींदा आहिनि सो हिन दफ़े बि नवाज़ लीग में बि ज़ाहिर आहे ऐं पीपल्स पार्टी इतिहादी हुकूमत हुई त हुन में कुझु हिन खे लॻाइजे हिन खे न लॻाइजे सभु मामला थिया हूंदा पर उनखे आलम अश्कार अबसार आलम अश्कार करे डिस्कस करे पियो when everybody knows तस्वीर ते स्पेकुलेट थो करे लिबिया जी तस्वीर when everybody knows के अबसार आलम कंहिंजो वेझो आहे यानी इहो हिकिड़ो हूंदो त थोरो लिकछप हूंदो आहे हिकिड़ो हूंदो आहे आलम अश्कार हूंदी आहे ॻाल्हि अबसार आलम साहब खे छो आलम अश्कार आहे छाकाणि त नवाज़ हुकूमतनि में हुनखे इम्पॉर्टेंट उहे त साफ़ ई रहियो आहे पस मंज़र में लेकिन इम्पॉर्टेंट पोज़ीशन्स ते रहियो चेयरमैन पेमरा रहियो PTV जो रहियो त मतिलबु हू हिकिड़ो नवाज़ शरीफ़ जो वेझो तस्वर थिए तस्वर छा मतिलबु मञियो वञे थो उहो वेही इहे ख़बरूं करे त हिन खे लॻाइण हीउ नवाज़ शरीफ़ चाहे पियो हुनखे लॻाइण मरियम नवाज़ चाहे पई हीउ लॻण वारो आहे हीउ न लॻण वारो आहे हीउ थियणु खपे नवाज़ शरीफ़ जी हीअ फरमाइश आहे त दैट मेक्स इट मोर हिकिड़ो तंहिंमां महसूसु थिए थो त मियां नवाज़ शरीफ़ साहब किथे न किथे हिन ॻाल्हि खे मचाए रखणु चाहे पियो ॻाल्हि खे थधो न पियो करणु चाहे ख़ुदि ख्वाजा साद रफ़ीक ताज़ो लाहौर में गुफ़्तगू कंदे वरी उहा ई ॻाल्हि खईं त मियां नवाज़ शरीफ़ खे को किरदारु अदा करणु खपे हीउ जेको मुल्क में सियासी तनाव आहे हिन खे घटाइण लाइ त सो तंहिंजे करे इहा ॻाल्हियूं इस्टेब्लिशमेंट खे वणंदियूं त न हूंदियूं ज़ाहिर आहे अचूं था हिन ते मोटी करे पर पंजाब जी अगरि सूरत हाल ॾिसिजे त पंजाब में हिकिड़ो ऑर्डिनेंस पंजाब प्रॉपर्टी ऑर्डिनेंस जेको आहे उहो जारी थियो ओनरशिप ऑर्डिनेंस मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा जी गवर्नमेंट
पोइ रते ज़ाहिर आहे चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट स्टे करे छॾियो आहे, हुनखे रोके छॾियो, बट ऑर्डिनेंस वॉज ज़ाहिर हिकिड़ो छा चइजे हिकिड़ो ख़तरनाक बि चई सघिजे थो, की ॿी तरह सां बि ॾिसी सघिजे थो, पर कमिश्नर्स खे अथॉरिटी ॾिनी वई त हू जेको आहे लैंड जा डिस्प्यूट्स जेके बि थियनि था उहे सेटल कंदा। उस्मान बुखारी साहब चवनि थियूं असेंबली जे फ्लोर ते त असां अदालती कारवाइन ऐं अदालती पेचीदनि खां माण्हुनि खे बचाइण लाइ इहो कानून खणी आया। ॾिसो हिकिड़े मिंट लाइ पाण विसारे छॾियूं था त ही मरियम नवाज़ जी हुकूमत आहे या मरियम नवाज़ हुकूमत जो फ़ैसिलो, पाण इहे ॾिसूं था त छा ही जेके लखे केसिस अदालतनि में अल्तवा में पिया आहिनि सिविल नौयत जा, मतिलबु इहो आम चवणी आहे त बाबा ॾाढो केस कंदो पोटे जे ज़माने में अची फ़ैसिलो ईंदो, त छा ही दुरुस्त आहे? ज़ाहिर को बि न चवंदो ही दुरुस्त आहे। अदालतनि ते हिननि केसिस जे करे केतिरो शदीद दबाव आहे, इहो बि सही आहे, इहो बि सही आहे। त पोइ हाणे हिकु मिसाल 100 जज आहिनि, 100 जज जेके आहिनि हू 5 लाख केसिस कीअं उकलाईंदा, स्पेशली जॾहिं हेठि रेवेन्यू सिविल मैटर्स अमूमन सिविल रेवेन्यू डिपार्टमेंट ऐं इन्हनि सां जुड़ियल हुजनि था, त हू जेसि ताईं कागज़ ॾियनि पोइ हू हेर फेर कनि था, पोइ वाकई में माण्हुनि खे वॾी परेशानी आहे। पर अगरि ॿिए पासे ॾिसूं त असांजी ब्यूरोक्रेसी जी साख छा आहे? छाकाणि त असांजो कमिश्नर या DC हुकूमत जी या हुकुमरान जमात जी चवण खां ॿाहिरि न वेंदो। त अगरि मुनसिफ़ तव्हां कमिश्नर खे ठाहियो पिया या DC खे ठाहियो पिया त हू छा चवण खां अजो हूंदो? अगरि हुनखे CM हाउस में फ़ोन अची वेंदो त बाबा ये यासर जी प्रॉपर्टी आहे पर फ़ैसिलो अली काज़ी जे हक़ में कयो, त कमिश्नर बि सो यू सी आम डिस्ट्रिक्ट में वॾो कमु ईंदो पॉलिटिकल। अच्छा, पोइ जंहिं ते वणे उहो जेको चीफ जस्टिस ऑफ लाहौर हाई कोर्ट चयो त जाती उमरा जो नवाज़ शरीफ़ जो घर आहे उहो 2 कलाक में सुभाणे ख़ाली थी वेंदो अगरि कमिश्नर कंहिं ॿिए जे हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो। त ॻाल्हि ॿई इशूज़ आहिनि। इहो बि ठीकु आहे त अदालतनि मां माण्हुनि खे साल ॾहाकनि जा ॾहाका गुज़री वञनि था, पर इहो बि ठीकु आहे त हिन जो जेको तकिड़ो इलाजु पंजाब हुकूमत कढे पई त कमिश्नर फ़ैसिला करे छॾी, उहो कमिश्नर जा फ़ैसिला केतिरा मुनसिफ़ाणा हूंदा, इहो बि हिकिड़ो सुवालु आहे। सो पोइ छा कजे? तव्हां कॉलर वठो डॉक्टर रियाज़ अहमद खोसो कश्मीरवा जी। खोसो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर, डॉक्टर रियाज़ अहमद कोटवाल खां डिस्ट्रिक्ट कश्मीर मां। वालेकुम सलाम सर 16 तारीख़ ते मुंहिंजो भाउ आहे, फाइनल ईयर मेडिकल स्टूडेंट आहे, जाम वेंडस मेडिकल कॉलेज में जी। हू प्राइवेट कोच में अची रहियो त दादू वेझो उनखे नामालूम पुलिस वारा हुया, उन्हनि 8 खां 9 पुलिस वारा हुया 2 गाॾियुनि ते जी। उनखे लाहे विया रस्ते ते। उन खां पोइ हिन वक़्तु पंहिंजो विस्पति हुन असांजे घर में कोराम मथल आहे, असांजा ॿारड़ा एहतियात में वेठल आहिनि। ही टाइम ते शायदि अॼु बि नोट थियो आहे, कल्ह बि नोट थियो आहे, खां एहतियात में वेठा आहियूं। हिन वक़्तु कोई बि ॻाल्हाइण लाइ असां वटि कोई न आयो आहे ऐं हिननि जा फाइनल ईयर जा पेपर्स आहिनि 12 जनवरी ते। जी 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 सर, अली काज़ी साहब सां ॻाल्हायो, सॼो आवाज़ उठाए। हिन वक़्तु पंहिंजे असां वटि कोई बि चूंडियल माण्हू ॻाल्हाइण लाइ बि न आयो आहे, ना ई ऐं तदरुक वरितो आहे। पुलिस खणी वई आहे। ही नौजवान जेको आहे स्टूडेंट आहे, छा एग्ज़ाम पेपर। हा, त ॻाल्हि इहा आहे त जीअं साईं वारा पक सां चवनि पिया त हुननि खे 8-9 पुलिस वारा हुतां गाॾी मां लाहे खणी विया आहिनि दादू वटां, त छा हू CI मतिलबु छा वर्दी में हुआ न हुआ? हिननि खे पक छो आहे त हू पुलिस वारा हुआ? मतिलबु मुंहिंजे ख़्याल में बस में वेठल ॿियनि माण्हुनि ॿुधायो हूंदो या खुसाबती हूंदी। त पोइ जॾहिं अगरि इहा ॻाल्हि क्लियर आहे त पोइ दादू जी SSP या DIG हैदराबाद हिन ॻाल्हि जी वज़ाहत छो नथो करे? ॾिसो इहा ॻाल्हि एतिरी अज़ियतनाक ऐं कंहिं बि मुहज़ब मुल्क लाइ एॾी शर्मिंदगी जो बाहिस आहे त कानून लागू कंदड़ अगरि अगवा कंदड़ थी वञनि, गिरफ़्तार करणु, उहो गिरफ़्तार तव्हां सही कयो आहे, तव्हां ग़लति कयो आहे, हू माण्हू ॾोह कयो आहे न कयो आहे, इहा हिकिड़ी बात जी ॻाल्हि आहे। तव्हां गिरफ़्तारी खे जेको हिकिड़ो कानूनी अमल आहे खे अगवा छो था बणाए छॾियो? अगवा हिकिड़ो ॾोह आहे, हू ॾोहारी कंदा आहिनि। पुलिस वारा अगरि अगवा या कानून लागू कंदड़ अगरि अगवा करणु शुरू करे छॾनि था त पोइ कानून लागू कंदड़ त न थिया, चाहे पुलिस आहे या XYZ आहे, पोइ त हू कानून टोड़ींदड़ थी विया। सो अगरि हू नौजवान जेको खोसो, छा नालो ॿुधायूं, खोसो, त अगरि हू नौजवान
त कहिड़ो बि संगीन इल्ज़ाम आहे, बार बार ये गुज़ारिश कयूं था त हुनखे कोर्ट में पेश कयो, हुनखे माइटनि खे ॿुधायो, हा बाबा दादू थाणे में आहे, हलो तव्हां इहो बि नथा ॿुधायो, तव्हां कोर्ट में त पेश कयो न। कीअं ख़बर पए त हू धाड़ेल न हुआ, पुलिस वारा हुआ। अगरि धाड़ेल बि आहे त बि पुलिस खे एक्टिव थियणु खपे। अच्छा, धाड़ेल खणी वञनि था त तकड़ में माइटनि खे ॿुधाइनि था त असां वटि आहे ऐं भुंग ॾेई वञो, यस, त पोइ माइटनि लाइ हिकु तरफ़ो टॉर्चर हुजे थो Yes, त यार हिसाब पंहिंजे यरमाली खे, पंहिंजे भाउ बचे बुज़ुर्ग खे छॾायूं कीअं? ही हिकु तरफ़ो टॉर्चर आहे। हिते ॿ तरफ़ो टॉर्चर आहे ख़बर ई कोन्हे त ख़बर ई कोन्हे त हू किथे आहे, ज़िंदा बि आहे। ज़िंदा अला माफ़ करे, ऐं ॿी ॻाल्हि त हुनखे पोइ छॾाइबो कीअं? सो महिरबानी करे सिंध सरकार ऐं सिंध पुलिस अगरि उनखे खंबे विया आहिनि, अगरि उनखे हाणे लफ़्ज़ खंबे मतिलबु अगवा करणु, यस, तव्हां उनखे गिरफ़्तार कयो, ज़ेर हिरासत वठो, ऐं पोइ उनखे ॿुधायो माइटनि खे त भई असां वटि आहे, असीं कोर्ट में पेश कयूं था। ही छा ड्रामो आहे? इंतिहाई अफ़सोसनाक आहे। मुंहिंजे हाणे DIG हैदराबाद खे क्लैरिटी ॾियणु खपे, होम मिनिस्टर खे ॾिसणु खपे। जॾहिं इहो असीं ॾिसो न, कल्ह 14 असेंबली में कंहिं चयो त लियारी जो ॿारु अगवा थियल आहे, त लियारी जो ॿारु अगरि अगवा थियल आहे त हुननि होम मिनिस्टर ज़िया लंझार इहा आथत कराई सिंध असेंबली खे त हुनखे असीं बाज़ियाब कराईंदासीं। त आउं इहा गुज़ारिश कंदुसि त हुन ॿार खे बि बाज़ियाब करायो ऐं हिन नौजवान खे बि बाज़ियाब कराए ॾियो पंहिंजे ई पुलिस खां। कॉलर सां ख़लील सुमरो लाड़काना जी सुमरो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं, काइज़ साहब साईं। जी काइज़ साहब सलाह वठो सर, मां सलीम सुमरो चुका लाड़काणे खां। जी सर। काइज़ साहब अर्ज़ु आहे त अॼु पंहिंजो PI जे विकिरे बाबति अॼु ॻाल्हियूं हलियूं, ऐं उन खां पोइ हिकिड़ो आरिफ हबीब जेको वॾी नाले वारी शख़्सियत आहे, उन जेका आहे पर परचेज़ जो शाल ॾेखारियो आहे PI जो। त मां काइज़ साहब इहो पुछणु थो चाहियां त सिर्फ़ु PI खां अलावा जेका PI जी प्रॉपर्टी आहे, जीअं त रोज़वेल्ट न्यूयॉर्क सिटीअ में आहे, जंहिंजी पंहिंजी ज़ाती हुनजी जेका हैसियत आहे उहा 115 अरब खां वञा मथे आहे, जेका जेकी उतां जी पुराणे ज़माने जी गवर्नमेंट चए पई त इहा असांखे मिले, त छा इहा हिन सां गॾु आहे या अलॻि आहे? इहो काइंडली इन ते रोशनी ॾेई ॿुधाइजो सर। ठीकु साईं। साईं सुबह साहब, जेका ही PI जी अॼु थी आहे 135 अरब रुपए, 135 अरब रुपयनि जो मतिलबु ही थियो को 400 $450 मिलियन डॉलर, यस, यस, $450 मिलियन, $450 मिलियन, माना $1 बिलियन बि कोन्हे, अधु बिलियन बि न थियो न, अधु बिलियन बि न थियो। ही $450 मिलियन आहिनि, मतिलबु विच इज़ लाइक नथिंग। माना असां 650-700 मिलियन डॉलर जा त हींअर सिर्फ़ु F-16 जा पुर्ज़ा घुराया आहिनि, त मतिलबु इहो एतिरा पैसा न हुजनि था मुल्कनि लाइ। ऐं हुन में बि तव्हां ॿुधायो पिए त हीउ जेको 450 मिलियन समथिंग मिलनि पिया, इन मां बि को 67% हू सरकार खे ॾींदी, 7.5% सरकार खणंदी, बाक़ी 92.5% री इन्वेस्टमेंट जे मद में। त अगरि री इन्वेस्ट कंदा, PIA मां कमाईंदा, त पोइ इहो बि हीउ विकिरो कीअं थियो पियो? इहो छा मतिलबु थियो? हिनखे थोरो पाण डेट में आहे न PIA इन करे। अच्छा, पंहिंजा सरकार खे त पैसा मिलिया न, पोइ चाहे सरकार जो कर्ज़ लथो या छा थिए। हाणे साईं, मुंहिंजी अंडरस्टैंडिंग इहा आहे त रोज़वेल्ट, आउं हिकिड़ो दफ़ो रहियो आहियां हुनमें न्यूयॉर्क पे, जंहिं हू प्राइम पोज़ीशन में आहे, मूंखे आउं को स्टेट माण्हू न आहे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे ख़ुशी सां 3-4 बिलियन डॉलर्स जी शइ हूंदी। त आउं मूंखे हिन में ज़िक्र बि किथे न पियो थिए। सुबुह सां मूंखे नथो लॻे त ही 450 मिलियन यानी $1 बिलियन बि न थियो, उन में PIA बि ॾेई छॾींदा, ऐं हू हिकिड़ी 2-4 बिलियन डॉलर, आई एम नॉट श्योर, पर हू बहरहाल 2 बिलियन खां मथे जी प्रॉपर्टी आहे, हू मेन डाउन फिफ्थ एवेन्यू ते आहिनि। त हुन में हू कीअं हिन में शामिल थी सघे थी? ऐं मूंखे घणो इम्कान इहो ई आहे त उहो हिन में शामिल न आहे, किथे ज़िक्र फ़िक्र बि न पियो थिए, न त हिन जो गोड़ थिए वॾो। जी हा, न त ॻाल्हियूं थियनि न। कॉलर अरशद सिंह मंगी शिकारपुर मां। जी मंगी साहब, छा चवणु चाहींदा? जी साईं, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम साईं। साईं, सवाल पंहिंजो इहो हुयो, फादर जो प्रोटेस्ट हले थो सरकारी मुलाज़िमनि जो, त सिंध गवर्नमेंट काबीना जी तरफ़ां असांखे तारीख़ ॾिनी वई, 10 तारीख़ की तव्हांजा मुतालबा मनबा उहे छाजे करे इहे डिले थींदा था वञनि, रिपीटली इख़्तिलाफ़ पैदा था वञनि, थोरो हिन जे मथां थोरो असांखे नज़रसानी रखणी। जी ठीकु साईं।
छा था चवनि मुंहिंजी साहब मुतालबा साईं चवनि था जेके मञिया हुयासीं गवर्नमेंट उहे डिले कंदा था वञनि पिया जेके सही बंगी साहब पोइ इहो जेके ख़ासकेली साहब जिन्हनि क़यादत कई पे इहो मुंहिंजे ख़्याल केॾी महिल हुननि खां पुछणु खपे त उन्हनि खे सरकार छा ज़ाहिर आहे हू त कैबिनेट बि शायदि अप्रूवल ॾिनो हो उन्हनि फ़ैसिलनि जो उहो जेको ठाह थियो हो त पोइ छो अमल दरामद छो न पियो थिए इहा वाक़ई मूंखे विसरी वञे थी पुछा कराइजे त उहो लखे हज़ारे मुलाज़िम आहिनि उन्हनि जो मसइलो हो उहो बिल्कुलु जांच थियणु खपे त आख़िर उते अमल छो नथो थिए कॉलर जो सिकंदर मादरियो जाती मां जी मादरियो साहब छा चवणु चाहींदा थैंक यू सर अल्लाह कुझु रखे आवाज़ रखे जी साईं पंहिंजो प्रोग्राम आहे अली क़ादी ॾाढो पसंदीदा प्रोग्राम आहे ऐं असां ग़रीब माण्हू हिकिड़ो आवाज़ु आहे हे टाइम न्यूज़ असांजो आवाज़ु आहे ऐं असां बि मुतासिर माण्हू आहियूं एल के जाती खां हिकिड़ो रिक्वेस्ट करी था साईं खे त इहो असांजो आवाज़ु साईं जा चैनल इलाही दोस्त ॿुधनि था तॾहिं संद खां पर पूरे भरे शरीर में ॿुधिजे थो त उते असांजो बि का दा वञणु खपे असांजा वेदन आहे असां त माड़ी कंपनी आहे माड़ी कंपनी तेल के जाती ज़िले सुजावल जे ॾह मखराज में आहे उते असांजी पंहिंजी बनी असांजी कब्ज़ा असांजा घर असांजा ॻोठ असांजो माण्हू उन्हनि में कोन्हे उते के लैंड माफ़िया जेके वॾा माण्हू आया आहिनि उते कंट्रोल करे मूंखां कंपनी जो एग्रीमेंटूं बि आहिनि मूंखां मुआदा पिया आहिनि उहो उन्हनि खे हटी करे उहो ॾाढनि माण्हुनि खे ॾिनो आहे असांजो उते को माण्हू नथो रखियो वञे हिते सॼी विजेट कंपनी जी दस्तखत में थिए असांजे दस्तखत ॾिया ऐं PMN ऐं उन्हनि खे बि रिक्वेस्ट करे अली क़ादी जे तरफ़ सां था त उन्हनि खे बि चए त बाबा मुंहिंजो मसइलो आहे खुदा करण खुदारा हल कयो वञे ऐं डीसी साहिब खे चवां थो अली क़ादी जे तरफ़ सां ऐं MN MPL खे कंदो त असांजो बि राइट आहे असां असांखे बि हक़ु मिलणु खपे जॾहिं असांजी बनियूं असांजा मुआदा खे मिलनि के लैंड माफ़िया हुजे ऐं नालो कोन थो खणा उहो लैंड माफ़िया केरु आहे जॾहिं रिकॉर्ड ईंदो त सभिनी ख़बर पवंदी केरु आहे छा हेॾी वेदन अॼु बि संद में पोइ अली क़ादी हिन चैनल ते वेही सलो वेठो घोड़ा घोड़ा करे ॻाल्हाए थो भलो पियो ॻाल्हाए ग्रेट पियो ॻाल्हाए A to Z पियो ॻाल्हाए पर हक़ीक़त इहा आहे त हेठियां वेदन बुरे हिन बंबोर में हेड़ा अञा थियनि पोइ केॾां वञे कंहिंखे दाद ॾिजे ठीकु साईं जेका कंपनी आहे जेका उते हा बेसिकली जॾहिं असां वटि चाहे ही जेके माइनिंग जी कंपनीज़ हुजनि या असां वटि ही पेट्रोल Oil and gas. ऑयल एंड Exploration गैस जी एक्सप्लोरेशन हिते बि शायदि इहो ई कुझु आहे को अहिड़ी कंपनी आहे हाणे ॻाल्हि इहा आहे त सरकार जॾहिं हिननि सां एग्रीमेंट्स करे थी ऐं हिननि सां मथे ई मथे मामलात ॿिया मामला तय थियनि था त हिननि खां पुछाणो केरु करे आम माण्हू अगरि वेझो बि वञणु चाहे थो त ज़ाहिर आहे उन ते वेझो बि अचणु नथो ॾिनो वञे न हे त सफ़ा किला आहिनि अच्छा ऐं ॿी ॻाल्हि इहा त हुते जेके भोतार जेके थोरा असर रखंदड़ भोतार आहिनि उन्हनि जा मामलात हू उन्हनि खे राज़ी रखनि था त पोइ हिननि जी बनियुनि ते ज़मीननि ते कब्ज़ा बि आहिनि हिननि जा गस बि बंदि थियनि था हिननि खे माहौलियाती गदलाइण बि मिले थी हिननि खे रोज़गार बि नथो मिले डिप्टी कमिश्नर जी जेको के ज़माने में कंहिंजी हिकिड़ी उहिदे जी वॾी हूंदो असर रसूख़ हूंदो हाणे केरु पुछे कोन थो ऐं पुछे बि तॾहिं जॾहिं हुनजी केरु हुनखे मथां हुजे त बाबा ख़बरदार हिन पासे रुख़ न करिणो आहे त बसि करे सां असांजी दुआऊं आहिनि तव्हां सां जिन जिन्हनि जो तव्हां ज़िक्र कयो त हीअ बि मुंहिंजी मार्फत ॿुधनि हीअ बि मुंहिंजी मार्फत ॿुधनि ऐं बि चवां थो त अलाह जे वास्ते ॿुधो हिननि जी असीं मिंथ करे सघूं था सिकंदर साहब ज़ाहिर आहे जहिड़ो अच्छा हीअ जेका ॻाल्हि पंहिंजी थी रही इन कॉल्स खां पहिरीं जेको PIA जी जेका निचकारी हाणे उनमें ज़ाहिर आहे PIA जा मुलाज़िम मुतासिर आहिनि उहो त हिकिड़ी अलॻि बहस आहे पर मूं 3 ॾींहंनि खां 4 ॾींहंनि खां अख़बारनि में वॾा वॾा इश्तिहार छाजा इश्तिहार त साईं नवाज़ शहबाज शरीफ़ साहिब जा हेॾा वॾा फोटो छा पियो थिए त पाकिस्तान सरकार हिकिड़ो पंहिंजो इदारो विकिरणु वञे पई यस ऐं चवनि था त छाकाणि त हुनजी जेका ॿोली लॻंदी बिड थींदी उहा लाइव टेलीकास्ट थींदी तंहिंजे करे वॾो कारनामो करे छॾियो प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान हुकूमत पाकिस्तान वॾो कारनामो पई करे त पंहिंजा ई टपड़ विकिणे पई हुनजी अघु लॻे पियो त मूंखे उन इश्तिहार ॾिसी ऐं हीअ जेको हुननि जो तमामु ईअं
शानदार कारनामो, मूं सोचियो पियो त हिन में कारनामो छा आहे। मिसाल अगरि ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे मजबूरी में अची पंहिंजा टपड़ विकिणा पवनि सामान या, त उन में एॾी का ढोल वॼाइण जी ज़रूरत न आहे त वॾो कारनामो पियो कयोसीं या पंहिंजा सामान विकिणा पियो, प्रॉपर्टी विकिणा, ओहो मूं कमाल करे छॾी, हीअ त कोन्ह थींदो आहे। ज़ाहिर माण्हू खे थोरो ॾुखी थींदो आहे त यार आऊं पंहिंजी शइ विकिणा पियो। त मूं चयो न, इहो ढोल वॼाइण जो सबबु शायदि इहो न आहे। ॿियो सबबु छा थो थी सघे त हिन जी लाइव के खुले आम हिन जी अघु लॻंदो। हाणे खुले आम अघु लॻाइण सां मुराद छा आहे? त यानी हिन में को असांजी खांचो न आहे, को सफ़ा ट्रांसपेरेंट आहे, शफ़ाफ़ियत आहे। ॾिसो असां पहिरियों दफ़ो पंहिंजा जेके खपायूं पिया शइ, सर टे त हुते बिडर हुआ टोटल, जंहिंमां हिकिड़े त शुरू में ई हार मञी छॾी, जहिड़े हिकिड़े जी बिड कई, टे ॿोली लॻाईंदड़ हुआ। ही को तव्हां सॼी हुनखे छॾियो था, ही पहिरीं प्री क्वालिफिकेशन थींदी आहे। ज़ाहिर हर को आऊं तव्हां वञी त बि कोन था ॿोली लॻाए सघूं। ज़ाहिर टे बिडर्स हुआ, उन्हनि जा नाला सभिनी खे ख़बर हुआ, उहे आयल अख़बारनि में त ही टे क्वालिफाई था कनि। उन मां आरिफ हबीब साहब कंसोशियम जेको आहे हुन उहो ख़रीद करे वरितो। त हीअ ढोल वॼाइण जी कहिड़ी ॻाल्हि हुई? ऐं अगरि को हुकूमत करप्शन न पई करे, मिसाल मञी वठूं, अवल त हाणे इहो अलॻि बहस आहे त ही जेको अंगज साम्हूं आयो आहे 135 अरब रुपयनि जो, इहो छा पहिरीं तइ थियल हो या न थियल हो, पर उन ॻाल्हि में नथा वञूं, हुन बहस में नथा पऊं। न त अमूमन छा थींदो आहे त टेंडर आम रोडनि जा हिन में थींदा, ठेकेदार पाण में ठही वेंदा आहिनि। हा हा, उन्हनि खे कुझु ॾेई छॾिबो आहे त हू पाण में ठही वेंदा आहिनि। पोइ हिकिड़े जेको ठेकेदार जो वाक हूंदी आहे उनखे मञी वठिबो आहे। इहे आम नंढे ठेकनि में बि थींदो आहे, पर उन बहस में नथा पऊं त ही शफ़ाफ़ियत ही जेका आहे ही केतिरी शफ़ाफ़ आहे। पर लेट्स से मफ़रूज़े तौरु चऊं त हा चलो भई तव्हां शफ़ाफ़ कराई आहे, यानी करप्शन न वरिती आहे, त छा ही असांजे मुल्क में एॾो वॾो कारनामो आहे रिश्वत न वठणु यस, या करप्शन करणु? छा को एॾो वॾो कारनामो आहे जंहिं ते करोड़े रुपया ख़र्च कबा, माण्हुनि खे ॾिसो ॾिसो असीं करप्शन न पिया कयूं। ओ भाई माण्हुनि खे ख़बर पए थी त करप्शन कंहिं शइ में थी आहे, कंहिं शइ में न थी आहे। करप्शन कई कोई त ॾेती लेती थिए, करप्शन कई आहे तॾहिं त खपाइणो पए थो। त उहो त सॼो मुल्क जो मामलो आहे, ॾेती लेती थी आहे या न थी आहे। सो मूंखे ई सम्झ न आयो त ढोल पंहिंजा सामान विकिणण जो ते छो वॼाईंदो माण्हू। मिसाल तव्हांजी हिकिड़ी वॾी मतिलबु कंहिंजी बि हिकिड़ी अॿनि ॾाॾनि खां हिकिड़ी प्रॉपर्टी हुजे, उहो खपाईंदे माण्हू खे थोरो चलो मजबूरी थींदी आहे, माण्हू खपाईंदो आहे। लेकिन हुते ख़ुशि थियण जी कहिड़ी, झुमरियूं पाइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हा हा, असां पंहिंजो सामान पिया विकिणूं, ऐसे ई त असीं करप्शन में न पिया कयूं। हा, मां चयो फाइनेंस मिनिस्टर साहब चवनि था त इन्वेस्टमेंट आहे असां वटि, त पर उमेद त जेका हुई त माना को इंटरनेशनल बायर्स ईंदा, कोई अहिड़ी शइ थींदी, पर हिन सॼी लिस्ट में इवन कंसोर्शियम्स खे बि अगरि खोले ॾिठो वियो त उनजे अंदरि बि का इंटरनेशनली मूं का अहिड़ी का ऑर्गेनाइजेशन कोन न कर। हालांकि 4-4, 5-5 कंपनियूं गॾु आहिनि। किथां इन्वेस्टमेंट वठी आया? कहिड़ी इन्वेस्टमेंट? इन्वेस्टमेंट जो तस्वर इहो थींदो आहे त ॿाहिरां डॉलर अचे। इन्वेस्टमेंट जो इहो तस्वर न हूंदो आहे त हिकिड़ो कंसोर्शियम, हाणे में फौजी फर्टिलाइज़र फौजी फाउंडेशन बि हूंदो, चवनि था जुड़ी वेंदो जेको हाणे आरिफ हबीब सां गॾु, ठीकु आहे, या आरिफ हबीब सां जी सभु लोकल आहिनि। ही को बैंकनि खां वठंदा, को किथां वठंदा, को पंहिंजा, त ही रुपियो ई आहे। ऐं उहो रुपियो बि 135 अरब रुपया को सरकार खे त न पिया मिलनि, न सिर्फ़ु सरकार खे इहो फ़ाइदो थींदो त जेको अरबे रुपयनि जो हू नुक़सानु करे थी, यस, उहो हुनजो घटिजी वेंदो, जेको IMF जी रिक्वायरमेंट आहे, उहो नुक़सानु घटंदो। कमाईंदी छा? ऐं हिन कहिड़ी सीड़पकारी थी? ही छाजी सीड़पकारी आहे? हीअ त मज़ाक थी वियो। अगरि हीअ सीड़पकारी चइजे, हीअ त तव्हां पंहिंजी हिकिड़ो बोझ लाहे छॾियो, इहो त कुझु कोन थियो। ख़ालिद ज़ाहिद, अब्दुल गफूर काके पुट, नवाब शाबाद जी। काके पुट साहब छा चवणु चाहींदा? साईं काजी साहब ऐं अफ़्ताब तव्हांखे सलाम। साईं काजी साहब खां मुंहिंजो सवाल आहे त जेको आहे सो हिन में हीअं त IMF करप्शन बाबति जेको आहे सो खुलियल रिपोर्ट ॾेई छॾी, त छा जेको आहे सो मईशत जी तबाहीअ जो जेको मेन सबबु ई करप्शन आहे, त इन ते जेको आहे सो जेकॾहिं सियासतदान जेके स्टेक होल्डर हिकिड़ी कॉन्फ्रेंस आहे आवाम जो यादो कनि त जेको आहे सो असां करप्शन खां फ्री पाकिस्तान खे जेको आहे सो बणाईंदासीं, ऐं असां जेको आहे सो इन ते जेको आहे सो सख़्तु मुतफ़िक़ आहियूं ऐं अचो त गॾु जी जदोजहद कयूं। क्या ईअं थी सघे थो साईं? महिरबानी। ठीक साईं। काके पुट साहब पुछियो त छा ईअं थी सघे थो? हा, न छा मतिलबु मूंखां सवाल त हाणे या न में पुछियो न, मां चवंदुमि न। साईं काके पुट साहब तव्हांजी आवाज़ में लॻे थो तव्हां थोरो
ज़मानो ॾिठो अथव तजुर्बो पाकिस्तान, इहो अहद वहद छा थींदा आहिनि, इहो कहिड़ो अहद, पोइ पाकिस्तान जी पावर पॉलिटिक्स में दिलचस्पी कंहिंखे रहंदी, पोइ वॾनि सड़भनि उहिदनि जी पोइ माण्हू खे मथो फेरियो आहे। तव्हां मतिलबु हिकिड़ो साहब जेको आहे वॾी हाणे हिकिड़े MNA जे इलेक्शन ते अॼु जे ज़माने चवनि था त को 5-6-8 करोड़ रुपया, हाणे को वॾी ॻाल्हि न, कंहिं ज़माने घटि हूंदा, पर हाणे 8-10 करोड़ रुपया अगरि सेफली ख़र्च थियनि था त पोइ 10 करोड़ रुपया छा ईअं शौक़ु असेंबली में जा, असेंबली वञी के उथी पाणी में नथा घुरनि। कुझु MNA साहिबान अहिड़ा बि हुजनि था त 5 साल में क़ौमी असेंबली में या सेनेट में उथी इहो बि नथा चवनि साईं मां थोरो पाणी पी अचां, ॻाल्हाइनि ई कोन था, त पोइ छो था वञनि, इहो त छा या जेको वॾी सिफ़ारिशूं करे पैसा ॾेई अची हिकिड़ी वॾो सणबो उहिदो वठनि था कहिड़े बि इदारे में जॾहिं अची वठनि था त उते छा उहो जेको सरकारी गाॾी मिलियल हुजे थी या सरकारी ऑफिस में वेहण लाइ ऐं माण्हुनि जो ताना ऐं मेहणा ऐं मसला ॿुधण लाइ वठनि था, कहिड़ी ॻाल्हियूं था कयो साईं। इहा सुकी पघार ते अगरि नौकिरी करणी हुजे त पोइ माण्हू स्पेशली ॾिसो जेको ऐं नथी सभु वठंदा आहे, लेकिन हिकिड़ी अक्सरियत जी ॻाल्हि बि त इहो तव्हां चओ था त हिकिड़ी कॉन्फ्रेंस घुराए ऐं पोइ हुनमें अचो अहद कयूं, अहद इहो थिए थो त मुल्क खे संवारणो आहे, मुल्क खे तरक़ी वठाइणी आहे, कीअं थींदो ख़ुदा ख़बर। अच्छा, कल्ह हिकिड़ी कॉन्फ्रेंस जेका थी मौलाना फज़ल रहमान ऐं उलमा जेके आहिनि हुननि सां गॾु, हुननि जी कल्ह हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी, पंहिंजे कुझु टाइम पहिरियां हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी जंहिंमें प्राइम मिनिस्टर साहिब बि हुया, CDF बि हुया, वरी वरी हिननि हिकिड़ी कॉन्फ्रेंस कई त उन काफ़ी मौलाना साहिबु हिकिड़ो चइजे त देवबंदीज़म आहे, इहो बि चयो त भई असां हिकु आहियूं, कोई ॿिया न अचनि। हाणे ॻाल्हि छा मतिलबु आहे, छा अलाए ॻाल्हियूं आहिनि, पर ॿी ॻाल्हि जेका हिकिड़ी मौलाना फज़ल रहमान ज़ाहिर गाज़ा जे हवाले सां त हिकिड़ो सख़्तु मौक़ुफ़ बि रखियो त भई न थियणु खपे। इहे बि ॻाल्हियूं थियूं त इस्तस्नाऊं जेके आहिनि उहे जेके ॾिनियूं वियूं आहिनि उहे न आहिनि सही, पर हिकिड़ी वॾी चइजे त जंहिं ते ख्वाजा आसिफ़ साहिबु रिस्पॉन्ड बि कयो आहे त हुननि चयो त भई हाउ डज़ इट मेक्स अस डिफरेंट, असांखे चई मुख़्तलिफ़ कीअं थो करे, असांजो मौक़ुफ़ कीअं मुख़्तलिफ़ थी थो वञे अफ़गानिस्तान जे हवाले सां, जॾहिं असां बि उहे ई हरकतूं कयूं था जेके इंडिया असां सां करे थो। त हू सॉर्ट ऑफ चवनि पिया त माना इंडिया अगरि अटैक करे थो बहावलपुर में मुरीद खे में ऐं चवे थो त मां टेररिस्ट मारिया आहिनि, त पोइ तव्हां बि त उहो ई था कयो जेको तव्हां अफ़गानिस्तान में था कयो। अच्छा, ख्वाजा साहिब रफ़ीक चयो न, इहो मौलाना फज़ल रहमान साहिबु चयो, मौलाना फज़ल रहमान साहिबु चयो। कल्ह वारी के दौरान ॾिसो हीअ जेको उलमा जी कॉन्फ्रेंस थी हुन में चयूं त इस्तशना जेको सदर खे ऐं फील्ड मार्शल खे मिलियल आहे, चई त हिन जी का तारीख़ में इस्लाम में शरीर में शरीर कोई गुंजाइश न आहे। शरीयत में का गुंजाइश, ॻाल्हि त ठीकु आहे, मतिलबु इवन बादशाहनि खे बि चवणो न पवंदो त असांखे इस्तशना आहे, पोइ कुझु बादशाह ईअं सिम्बॉलिकली वञी अदालतनि में ईंदा बि हुआ। सो इस्तशना ऐं ताहयात दैट्स रियली स्ट्रेंज, इहो त वाकई में हिकिड़ी ॻाल्हि आहे। लेकिन हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हिन खे इंडिया ऐं पाकिस्तान जे मौक़ुफ़ खे अगरि मौलाना साहिबु हिकु करार ॾियनि पिया, हिन में टेक्निकली फ़र्क़ु आहिनि। ख्वाजा साहिबु चवनि था ग़लति ॻाल्हि आहे, इहो न करणु खपे, कंपेरिज़न बिटवीन ख्वाजा साद रफ़ीक चयो, ख्वाजा साहिबु न ख्वाजा आसिफ़ ख्वाजा आसिफ़ डिफेंस मिनिस्टर। ॾिसो कंपेरिज़न ईअं इन करे नथो ठहे त जेतिरी ब्लेटेंटली हलो इंडिया असां ते इल्ज़ाम हणे थो त पोइ को साबिती बि ॾेई वठे थो, त पोइ जेके साबितियूं अचनि थियूं त उनखां पोइ पाकिस्तान जी फॉरेन ऑफिस खे अगरि को जेके इंटरनेशनल रिकग्निशन मिले, ॾिसो हिकिड़ो हुन इल्ज़ाम, असां इंडिया ते 100 इल्ज़ाम हणंदा आहियूं ऐं इंडिया बि असां ते 100 इल्ज़ाम हणंदो आहे। असां जॾहिं हुनजो हू झड़े वठूं था, हू कहिड़ो स्पाई अभिनंदन न जेको बलूचिस्तान में बलूचिस्तान में अची नालो यादव के कोई नालो या हा यादव अलाए छा, त जॾहिं झड़े वठूं था कलभूषण यादव त हाणे इन खे इंडिया बि मतिलबु थोरो परेशान थी वञे थो त यार हिन खे डिनाए कीअं कयो। ठीकु आहे, ईअं अगरि XYZ हुतां अचे थो त कुझु हूंदा आहिनि डिनाए, यानी मतिलबु कुझु इल्ज़ाम हूंदा आहिनि जेके तव्हां साबित नथा करे सघो, लेकिन तव्हांखे पको अंदाज़ो हूंदो आहे त ईअं थियल आहे, पर कुझु शइ जी साबिती हूंदी आहे। इंडिया पाकिस्तान में इहो हलंदो रहियो आहे, लेकिन अफ़गानिस्तान त ब्लेटेंटली करे थो न, मतिलबु को रखरखाव जो मुज़ाहिरो न पियो करे, यानी एतिरो बि नथो चए त असीं TTP खे झले वठंदासीं,
अच्छा, पोइ इन खां पोइ हू जेका फरमाइश करे थो त मूंखे पाकिस्तान मां तिजारत बि करणु ॾियो, असां त इंडिया पाकिस्तान जी तिजारत ख़तमु थियल आहे न, तिजारत बि करणु ॾियो पाकिस्तान सां, हिते असांजा माण्हू बि रखिया वेठा हुजो, असीं ब्रादर मुल्क में आहियूं, त मतिलबु एतिरो सिमिलर केस न आहे जेतिरो मौलाना साहिबु उनखे ओवर सिम्प्लीफाई कयो आहे। ऐं सम्झां त ईअं बि न आहे। ऐं पर ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त हू बि वसा त न पिया घटाइनि, ऐं डेली जी बुनियाद ते थिए थो। ही सिर्फ़ु ओढ़ो को प्लान्ड हिकिड़ा टारगेटेड मामला नथा थियनि जीअं इंडिया पाकिस्तान जा हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻनि था, ही त सिधो सिधो अचनि था ई। कल्ह बि अॼु बि जेको पुलिस ते फायरिंग कयो हुन कड़क में हुते, ऐं हुन में ज़ाहिर हुननि जा माण्हू हिते हाणे हू हुननि जा माण्हू इन करे कुलभूषण यादव बि नथा हुजनि न, हू पठान आहिनि, मुस्लमान आहिनि, त उहो हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन आहे। ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलाईंदे प्रोग्राम में। दुआ में।